अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद राइट पर अॼु असां पंहिंजे प्रोग्राम जेका सियासी कचहरी आहे उन ते अख़बार में तबसरो कंदा आहियूं। छो त अख़बारूं अॼु छा थियूं लिखनि। अॼु सूमर जो अॼु अंगार जो ॾींहुं आहे ऐं 10 तारीख़ आहे। उन ते जेके अॼु अख़बारूं आहिनि पाण उन जेके अहम ख़बरूं आहिनि उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां गॾु वेठो आहे सीनियर सहाफ़ी यूनुस राजपाल, जेको समाजी मसइलनि में तमामु घणो किरदारु अहम किरदारु रहियो आहे। रोज़ाना बुनियाद ते ॼण त समाजी मसइला उथारे थो। ऐं अॼु जेको ख़ासि ख़बरूं साम्हूं अचनि थियूं, जेका पंहिंजी अख़बार आहे जो रोज़ानी पंहिंजी अख़बार, उन में जेका अहम ख़बर आहे उहा जेका लीड बॉक्स ख़बर ॾिनी आहे पंहिंजी अख़बार त कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ासि ऐं सखर सूधो मुल्क जे 38 शहरनि में पीअण जो पाणी सिहत लाइ हानिकार। इहो माना हुकूमत एतिराफ़ कयो आहे। इहा लीड ख़बर आहे जंहिंमें मीरपुर ख़ासि आहे बेनज़ीराबाद में 100% जो पाणी हानिकार करार। 18 तरमीम बैदि पाणी जो मसइलो सूबाई आहे। असांजो कमु रिसर्च करणु आहे। वफ़ाक़ी वज़ीर अॼु जो लीड बॉक्स आहे उन ते पाण जे हलवाल कंदासीं। यूनुस राजपाल सां यूनुस छा था भाइयूं यार, हे त ज़ुल्म लॻो पियो आहे। 13 साल पीपुल्स पार्टी खे हुक्मरानी लाइ मिलिया आहिनि। 13 सालनि में अरबे खरबे रुपया ख़र्च ॾेखारिया अथनि। पोइ बि असां पाणी जेको पियूं था उहो ज़हरीलो पाणी पियूं था। हिते नौशहर फिरोज सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। तव्हां किथां ॾिसो हिन सूरत हाल खे? आख़िरकार हिन माण्हुनि जो छा थींदो? असल में त जीअं जमहूरी दौरनि जूं हुकुमरान अॻु में असां मार्शल लॉ जे ख़िलाफ़ु एहतियात कंदा हुआसीं त भाई जमहूरियत कान्हे, मार्शल लॉ आहे। मार्शल लॉ में माण्हुनि जा हक़ गज़ब थियल हूंदा हुआ। उनखां पोइ जॾहिं खां वठी 83 जी तहरीक में हिकिड़ी शानदार तहरीक हली, 86 में तहरीक हली, उनखां पोइ ज़ाहिर आहे जमहूरियत आई। 88 खां वठी मुसलसल माना असां त 40 सालनि खां मुसलसल जेका आहे हींअर जमहूरियत आहे। ऐं 13 साल पीपुल्स पार्टी जे दौर खे इक़्तिदार खे थिया आहिनि। पर अॼु ताईं रुगो पाणी ऐं सिहत ऐं तइलीम जो मसइलो हल न करे सघी आहे। सॼी सिंध अॻु में असां ॿुधंदा हुआसीं त थर में पाणी कोन्हे, सिर्फ़ु अदा उहो प्यासो आहे, काछे में पाणी कोन्हे। पर अॼु सॼी सिंध में पाणी कोन्हे, ज़हरीलो पाणी थी वियो आहे, सैंखियो पाणी में मिली वियो आहे। असल में बजट जी जेका हेराफेरी आहे उहा खाधो पीतो माना जेका बजट थिए थी। अॻु में जेको काउंसलर हो उहो माना करप्शन जे हद ताईं एतिरे हद ताईं पहुतो आहे। पीपुल्स पार्टी एतिरी करप्शन जी छुड़वाई कई आहे। अॻु में चवनि पिया त उहा जेको मुशरफ जो दौर हो उहो करप्ट निज़ाम हुयो, हीअं हुयो, उन में जेको आहे खामियूं हुयूं। पर असां पुछूं था 13 सालनि में कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ासि, लाड़कानू, सखर, जेकमाबाद, नौशहर, सॼी सिंध माना पाणी माना इहा वॾी ॻाल्हि इहा आहे त तव्हां पाणी न ॾेई सघो। पाणी जापे जो मसइलो आहे, तव्हां पाणी नथा ॾेई सघो, सिहत नथा ॾेई सघो, माण्हुनि खे छा ॾींदो? रोज़गार तव्हां वटि आहे कोन, रोज़गार कैश पैसनि खां सवाइ मिले कोन थो। पर जेकॾहिं तव्हां माण्हुनि खे पाणी, सिहत ऐं तइलीम में नथा ॾियो त मूंखे सम्झ में थो अचे त हिन सिंध जे हुकुमराननि खे हुकूमत करण जो लेबॉर्ट्रियूं टेस्ट करे रिपोर्टूं जारी कनि थियूं। वफ़ाक़ सिंध थो सिंध वफ़ाक़ ते थी हणे, खरबे रुपया सिंध माहवार मां चवंदुसि जेको आहे बजट ॾिए थी। जेको मसइलन असां वटि जेके कुदरती वसीला हुया उहे सबूरनि जी लुटफार वफ़ाक़ सां गॾोगॾु सिंध जी बि आहे। मैदनी वसीला जेतिरा वफ़ाक़ लुटिया आहिनि उहे साॻिया आहिनि। थरकूल जे नाले सां तव्हां अचो या असां वटि गोरखेल जे नाले सां अचो, पाणीअ वारे हिसाब सां जेका वरी पाण हलूं था। इहा त सूरत हाल जी समाज तौर ते माण्हू सां जियापे जो पाणी आवाज़ु आहे। पाणी जियापे लाइ अहम ज़रूरी आहे, उनजी इहा सूरत हाल आहे। पंहिंजी अख़बार जो लीड बॉक्स हुयो ऐं एक्सक्लूसिव लीड बॉक्स हुयो, जंहिंमें ॿी कंहिं बि अख़बार में मूंखे नज़र न आयो आहे। उनखां पोइ वरी सियासी सूरत हाल ते पाण चवंदा काबश जी जेका लीड कल आहे उहा सियासी सूरत हाल ते त नवाज़ शरीफ़ वटि सिर्फ़ु अपील ऐं सियासी पनाह जा ऑप्शन आहिनि। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो फाही चढ़ी वियो, पखी बि पर न आहियो, उनखां वॾो लीडर न आहिनि। हाणे इहा बसि वफ़ाक़ी गॾु वज़ीर जी ॿोली आहे जेका हिन नवाज़ शरीफ़ लाइ लिखी आहे। तव्हां सूरत हाल ॾिसो त किथां पियो नवाज़ शरीफ़ खे को ऑप्शन मिलंदो कोन मिलंदो। असां सूरत हाल खे हिन खे ॾिसो था। असल पहिरीं त माण्हुनि पाण खे फायूं बि ॾिनियूं यार। भुट्टो अवामी लीडर हुयो, अवामी सियासत कई पई। नवाज़ शरीफ़ हालांकि भुट्टे जो ऐं नवाज़ शरीफ़ जे जेकॾहिं सियासी कैरियर ॾिसिजे ॿिन्ही जो हिकिड़ो अयूब खां शुरू आहे, ॿियो ज़िया खां शुरू आहे। पर ॻाल्हि असुल इहा आहे त भुट्टो जीअं अयूब खां टुटो त उन अवामी सियासत कई ऐं रोटी कपिड़ा और मकान जो नारो ॾेई अवाम में लही आयो त अवामी मसइलनि ते जिदोत कई ऐं माण्हुनि खे चयो त मां तव्हांजी हुकुमरानी चाहियां थो, अवाम जी हुकुमरानी चाहियां थो। नवाज़ शरीफ़ जी सियासत बेडरूमनि ऐं लांगूटनि सां गॾोगॾु रही, उनजे करे नवाज़ शरीफ़ हाणे जॾहिं पछाड़ीअ में ॾिठो त 3 दौर पहिरियां इक़्तिदार तां ईअं फुरियो अथनि, 2 भाङे 3 अक्सीयत बि ॾियनि था, उनखां पोइ फुरीनि था। उनखां पोइ हू मालिकनि सां वेड़ जे अमल में आयो आहे। हींअर नवाज़ शरीफ़ मौक़ुफ़ आहे एस्टेब्लिशमेंट ख़िलाफ़ु,
उहो हिकिड़ो मज़बूत मौक़ो ज़रूरु आहे। बिल्कुलु असां हिनखे बहितरीनु था मञूं त पहिरियों पंजाब जो हुकुमरान तबिको सदाईं जेको आहे सो ॿियनि सूबनि जो इस्तेसाल कंदो ऐं हुन सां गॾु हूंदो हो। जेको बि इस्तेसाल कुवतूं आहिनि उन्हनि सां हू गॾिजी ऐं उन्हनि जो इस्तेसाल कराईंदो। ऐं पहिरियों जेकॾहिं पंजाब जे हिकिड़े लीडर नवाज़ शरीफ़ हिकिड़ी सुठी ॻाल्हि कई आहे त असां हुनजी हिमायत ज़रूरु कयूं था, पर उन सां गॾोगॾु सम्झूं था त ई मौक़े जी तलाश में मतां हुजे। छो जो अॻु में माज़ी में बि ईअं थियो त मुशरफ सां जहिड़ो करे ॻाल्हि करे उनखां सियासतदान मौक़े पर असर न हुजनि ऐं पंहिंजे उसूलनि ते बीहनि त मां सम्झां थो त मुल्क तरक़ी करे सघे थो। अॼु जी सोभ जी हिकिड़ी सुठी ख़बर आहे। सुठी ख़बर नथो चई सघिजे छाकाणि सभई माण्हू हुन में मरी आहे। सुपर लीड ख़बर आई अथई, बाक़ी जेका ख़बर आहे लीड ख़बर तक़रीबन साॻी आहे उन्हनि जूं। बाक़ी हीअ जेका आहे त सिंध हाई कोर्ट बल्दिया फैक्ट्री केस में प्रोसिक्यूशन ते सुवाल उथारे छॾिया। लॻे थो त वॾियुनि मछियुनि खे बचायो वञे। बल्दिया वाक़ियो जेको पाण बि कवरेज कई, छा कंदा आहिनि जा अलाखारो जे भरिसां लाश आया ऐं केॾो भयानक क़िस्म 9 लाश आया इन फैक्ट्री में माण्हू मार, केॾो भयानक क़िस्म जो हादसो हुयो। तव्हां छा था पायो त वाक़ई ईअं थिए पियो छा? वॾी मछियूं बचनि? असुल पाकिस्तान ठहण खां वठी अॼु ॾींहुं ताईं वॾियुनि मछियुनि खे बचायो वियो आहे। अॼु बि अदलिया जेका आहे असां जेका फ़ैसिला करे थी, पर हाणे अॼु माना वकील एहतियात पिया कनि। वॾी ॻाल्हि इहा आहे त उन टाइम में वकीलनि जे एहतियात कयो पियो। बल्दिया फैक्ट्रीअ में 268 पौलितनि खे साड़ियो वियो। उनजे बावजूदि हिन वक़्त ताईं सुप्रीम कोर्ट जेके सो मोटो वठे थी या हाई कोर्ट जेको सो मोटो वठे थी, जेकी ॻाल्हियूं करे थी, ताक़तवर खे असां वटि कॾहिं सज़ा न आई आहे। ऐं असां सम्झूं था हिननि खे बचायो वियो आहे। हिन महिल ताईं जेके पौलितनि जा जेके माना क़ातुल आहिनि उहे सज़ाउनि खां ॿाहिरि आहिनि। बाक़ी कीड़े मकड़े खे सज़ा ॾेई ऐं हू जेको खाना पूरी कंदा। बाक़ी असुल जेके क़ातुल आहिनि, असुल जेके मोहरकात आहिनि, जेके क़तलु कराइनि था, जिन क़तलु करायो उन्हनि खे बचायो वियो आहे ऐं बचायो वञे पियो। अॼु इबरत जी वरी सुपर लीड आहे। लीड साॻी आहे तक़रीबन कावश जी, सोभ जी ऐं इबरत जी, पर जेका सुपर लीड अथसि हुन में अथसि सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट जो एडॉक जज थियण खां इनकार करे छॾियो आहे। हाणे जेको मामिलो हले पियो, जो वकीलनि जो बि एहतजाज आहे हिन सिलसिले में, त सिंध जे सिंधी ख़ासि करे सिंधी जजनि खे जेको नज़रअंदाज़ कयो थो वञे ऐं हिन ते अॼु सुपर लीड या इबरत आहे। कीअं था फायूं यार? सुप्रीम कोर्ट में असल में कानून सुप्रीम कोर्ट जेका चवंदी आहे त असां कानून जी जेको आहे अमल करण जे लाइ असां जेको कानून ठहियलु आहे क़ौमी असेंबली सूबाई असेंबली खां असांखे जेको कानून ठही मिलंदो आहे क़ौमी खां ऐं सेनेट खां, उन ते असां अमल कराईंदा आहियूं। पर हिते हीअ पाण तहसब जे बुनियाद ते बुनियाद ते सीनियर जजनि खे रोकियो पियो वञे। अॻु में ॾिठो त तव्हां अॻु में बि अहिड़ा खोड़ मिसाल आहिनि सुप्रीम कोर्ट में थिया आहिनि जिन जजनि खे जेके सिंधी हुजण जे नाते उन्हनि खे हटायो वियो। मसइलो सजाल शाह खे उतां तड़ियो वियो, कढियो वियो। पोइ हुन में हुकुमरान बि को मामिलो हुयो ही हुया। ऐं हींअर सॼी सिंध जा जेके वकील आहिनि उहे एहतियात पिया कनि ऐं असां चऊं पिया त जेकॾहिं तव्हां कानून जी हुकुमरानी चाहियो था ऐं चओ था त कानून जी हुकुमरानी हुजणु खपे, मुशरफ ख़िलाफ़ु जेकॾहिं कारे कोर्ट जो एहतजाज थियो त अहिड़ो एहतजाज सिंध में हींअर बि थियणु खपे। ऐं असां चवंदा सीनियर कानून ते सुप्रीम कोर्ट जेका कानून ते अमल करण जी ज़िम्मेवार आहे, उहा ख़ुदि जेकॾहिं कानून जूं धजियूं उॾाए त पोइ मां सम्झां थो त अवाम जेको आहे हिन ते सुवाल ज़रूरु उथारींदो। ऐं असां चऊं था त हिन में जेके बि सीनियर जज आहिनि बिला तफ़रीक़ उन्हनि खे जेको आहे सो नज़रअंदाज़ न कयो वञे ऐं चीफ जस्टिस समेत समूरनि जजनि खे पंहिंजे हक़ ॾिना वञनि। महिरबानी जी नाज़रीन, तव्हां जेके अहम ख़बरूं जेके लीड अख़बारूं आहिनि सिंधी अख़बारूं उन्हनि ते पाण तबसरो कयो। उन जेके मुख्य ख़बरूं हुयूं ऐं जेके सियासी ख़बरूं बि हुयूं, असांजे ज़िंदगीअ सां लाॻापियल मसइलनि ते ख़बरूं बि हुयूं। छाकाणि पाणी ते हिकिड़ो लीड बॉक्स पंहिंजे अख़बार में जेको अफ़सोसनाक ख़बर आहे। असां हाणे पीअण जे पाणीअ लाइ खां बि महरूम थींदा पिया वञूं। पीअण जो पाणी ज़िंदगी आहे। असांजा ज़िंदगियूं असांजे दाव ते लॻल आहिनि। असांजा हुकुमरान को बि कुझु करण लाइ तयारु न आहिनि। त इन ॻाल्हि ते हुकुमरान जी अहिड़ी हुकुमरान ते अफ़सोस ई करे सघे थो। अॼु जे प्रोग्राम में ज़ाहिद राज पिया ॾींदा इजाज़त। सुभाणे वरी पाण इन साॻी प्रोग्राम ते कंहिं नए मौज़ू सां नयूं ख़बरुनि सां तव्हांजे आॾो हूंदासीं। अॼु ॾींदा इजाज़त। अला भाई।